बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद عمراڻي तरफ़ां सिक भरियो सलाम क़बूल पए। उम्मीद थो कयां त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदव। दोस्तो, माण्हू चवंदा आहिनि त दौर चेंज थी वियो आहे। वधि में दौर में इहो फ़र्क़ु पियो त तरक़ी थी आहे। असुल में चेंज इंसान थी विया आहिनि। इंसाननि जा क़लूब चेंज थी विया आहिनि। साॻियो ई सिज ओभर मां उभिरे थो, ओलह मां लहे थो। सभु कुझु नॉर्मल आहे, जीअं अलाह पाक जोड़ियो उअं ई हले थो। कंहिं बि शइ में तब्दीली न आई आहे। तब्दील थिया आहिनि त इंसाननि जा रवैया, इंसाननि जूं आदतूं, इंसाननि में मुहबत ख़तम थी वई। 20-25 साल या 30 साल असां तव्हांखे रिवर्स करे वठी था वञूं। हाणे 30 साल अॻु जॾहिं ॻोठ में को कज़ियो थींदो हो, का फोतगी थींदी हुई, त सॼो ॻोठ उन फोतीअ जे करे पंहिंजा ॻोढ़ा न रोके सघंदो हुयो। जिन जी फोतगी थींदी हुई, उन्हनि सां गॾु 3 ॾींहं हिकु तॾे ते वेही उन्हनि सां गुज़ारींदा हुया। वॾा छा कंदा हुआ, जेके घर में टेलीविज़न, रेडियो, डेक, टेप जेको बि कुझु हूंदो, उन्हनि खे खणी वञी संदूक में बंदि कंदा हुआ। त बाबा हिननि खे हलाइणो न आहे, असांजो को सॼणु असां खां विछड़ी वियो आहे। उन ॾींहंनि में जिन जी फोतगी थींदी हुई, त उहे त सुवाल पैदा न आहे जो पंहिंजी चुल्हि ॿारनि। छो जो ॻोठ जे सभिनी माण्हुनि में इहो हिकिड़ो रिवाजु हूंदो हुयो त को मानी आणींदो, को बिरयानी आणींदो, को चांहि आणींदो, सभु कुझु हर शइ उन्हनि खे 3 ॾींहं पहुचाईंदा हुया। हाणे छा थो थिए, जंहिंजो बि को फोत थिए थो त फौरन उहो अॻु में इहो क़दम थो खणे त वञी बाज़ार मां अॻु में सामान खणी अचे, छो जो महिमान अचणा आहिनि। क़बर खणण लाइ हर माण्हू पाण अॻु भरो थींदो हुयो त मां थो वञा। अॼु माण्हुनि खे इलाज करणा था पवनि। अॻे 4-4, 5-5, 8-8 किलोमीटर क़ब्रस्तान परे हुया। सभु कुझु कुल्हे ते खट खणी वञी उन्हनि खे दफ़न कंदा हुआ। हर माण्हू कोशिशि कंदो हुयो त असां हिन सां गॾु वञूं। अॼु 1 किलोमीटर बि न हूंदो आहे त हर को सवारियूं करे लाश खे सवारीअ ते विझी दफ़न कराए था अचनि, ऐं उन खां पोइ बि अध खां मथे पोइ बि माण्हू ॻोठ में रहिजी था वञनि, त भले मोटी अचनि त पोइ दुआ था घुरनि। अॻे जेके मैयत सां गॾु वेंदा हुआ, उन्हनि जी वात में ज़िक्र हूंदो हो। हाणे इन्हनि जो थोरो फ़र्क़ु थो ॿुधायां। जेके दफ़नाइण वञनि था, उन्हनि जे पोयां जेके छोकिरा हूंदा, त उहे नौजवान जेके बि हूंदा, त उहे वञी अॻु में हैंड फ्री में पंहिंजा गाना ॿुधंदा ईंदा। अॼु जंहिं ॻोठ में फोतगी थींदी, त साॻे ई ॻोठ में 2-3 घर छॾे करे बि उते इको साउंड हलंदो। को बि एहतराम न थींदो। अॻे शादियुनि जूं तारीख़ूं बदल हूंदियूं, त 3-3, 4-4 महीना उहे शादियूं न कंदा हुआ। चवंदा हुआ त ॻोठ में फोतगी थी पई आहे, असां कीअं इहे सेहरा ॻायूं, कीअं असां ख़ुशियूं कयूं। मुनासिबु न लॻंदो हो माण्हुनि खे। हाणे जंहिं राति में अगरि फोतगी थिए थी, त माना इको साउंड ज़रूरु हलंदो कंहिं बि शादी में। सॼो किसो ज़ाहिर थी पियो आहे त असां इंसाननि जा क़लब चेंज थी विया आहिनि। असां इंसान चेंज थिया आहियूं। असां ज़माने ते ॾोह ॾींदा आहियूं त ज़मानो चेंज थी वियो आहे। ज़मानो छा में चेंज थियो आहे? ज़माने खे त सिर्फ़ु हिकिड़ी तरक़ी मिली आहे, बाक़ी सभु कुझु अलाह जो निज़ाम जेको जीअं हलणो हूंदो आहे, उअं ई हले थो पियो। अॻे का फोतगी थींदी हुई त उन में ओड़ो पाड़ो जेके बि माण्हू हूंदा हुआ, उन सभिनी खे अखियुनि में ॻोढ़ा हूंदा हुआ, सभु ॾुख महसूसु कंदा हुआ। हाणे त अहिड़ो दौरु थी वियो आहे, जेके पंहिंजा वेझा दोस्त, वेझा रिश्तेदार परे हलिया विया आहिनि, ऐं परे जा दोस्त, परे जा रिश्तेदार उहे अची साथ था ॾियनि। ॾुख में अॼुकल्ह गॾु केर बि नथो बीहे, भले छा बि थी पए। माण्हुनि प्रैक्टिकल थी विया आहिनि। माण्हू चवनि था असां प्रोफेशनल थी विया आहियूं। अगरि अॼु ख़बर पवंदी को फोतगी थी आहे, त माना फौरन घरों शेव करे पंहिंजा कपिड़ा पाए पोइ निकिरंदो। ॾोह ॾींदा आहियूं असां ज़माने ते। असुल में ज़मानो साॻियो ई आहे। असां इंसान चेंज थी विया आहियूं। अगरि मुंहिंजूं ही ॻाल्हियूं तव्हांखे दिलि सां लॻनि त शेयर ज़रूरु कजो। मूंखे कंहिं नएं वीडियो ते ॾींदा इजाज़त। अलाह ने ख़बर।